सकाफ़ती सॾ ते गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल हाजी फतेहमंद ओस्तो में सकाफ़ती तक़रीबूं शुरू थी चुकियूं आहिनि। हिते जेके शागिर्द आहिनि टेबलोस पेश करे रहिया आहिनि ऐं ड्रामा हली रहिया आहिनि। हिते जेके उस्ताद आहिनि उहे बि इंजॉय करे रहिया आहिनि ऐं जेके ॿिया ॿाहिरां माण्हू आहिनि उहे बि जेको आहे त हिन सकाफ़ती रंगनि खे ॾिसी करे तमामु ख़ुशि थी रहिया आहिनि। अचो त हुन सां ॻाल्हायूं त हिन सकाफ़त जे प्रोग्राम खे कीअं था सम्झनि। असांखे सुजाग थियणु घुरिजे। असां इल्म जी तइलीम में तमामु पोइते पइजी विया आहियूं। असांजे हर ॿार खे इल्म जी रोशनी ॾियणु घुरिजे, इल्मु पिराइणु घुरिजे त जीअं असां हिन दुनिया में जेका पोइते पियल क़ौम सजूं था, हिन मुल्क में पोइते पियल क़ौम सजूं था त असां हिन इल्मु पिराए महिनत कयूं, सुस्ती ख़तमु कयूं, जीअं अमल कयूं त जीअं अॻिते दुनिया जी वॾनि वॾनि क़ौमुनि सां असां मुक़ाबिलो करे सघूं। असांखे वरी उमेद जी हिकिड़ी किरण नज़र थी अचे पई त सिंध धरती वरी ॿीहर पंहिंजे जोश ऐं जज़्बे सां, पंहिंजी सकाफ़त सां, पंहिंजे कल्चर सां उभरी आई आहे। ऐं असां उमेद था कयूं पिया त जेका हीअ यंग जनरेशन आहे, असांजी नौजवान जनरेशन आहे स्कूलनि जे अंदरि, इन्हनि जे अंदरि जेका सिंध जी सकाफ़त जे बारे में ॼाण मिले थी, इल्मु मिले थो, इहो जेको आहे त ईंदड़ नसलनि ताईं महफ़ूज़ रहंदो। 3 डिसंबर असांजे सकाफ़त जो ॾियारो आहे, तंहिं करे असांजे पाण में सभु विशा ख़तमु करे एकीअ इताद जो मुज़ाहिरो करियूं ऐं उन खां अलावा पाण में ॿधी ऐं प्यार ऐं मोहबत सां रहूं। सकाफ़त जो ॾींहुं मल्हायो आहे। इन जो मेन मक़सदु इहो ई आहे त असां पंहिंजे जेके सिंधी भाइर आहिनि, जेके कुझु कमज़ोर आहिनि, कुझु महिनत नथा करे सघनि, असांजो इहो ॾियारो बेसिक में उन्हनि जे लाइ आहे त असां उन्हनि खे सुजाॻ करे सघूं ऐं उन्हनि खे असां पंहिंजे हक़नि सां ॿुधायूं त उन्हनि खे महिनत करणु खपे। जेकॾहिं असां महिनत कंदासीं त असांजी सिंध कामयाबु वेंदी। कल्चर असांजी सुञाणप आहे। ॿारनि जे अंदरि हमेशह इहो हूंदो आहे जज़्बो त महिनत कनि, पर तरीक़ो छा आहे त असां पाण थोरा सुस्त थींदा आहियूं इन जे करे। पर हिन वक़्तु जेकॾहिं महिनत हूंदी त ॿारु अमल बि कंदो ऐं अॻिते बि वधंदो। ऐं जेकॾहिं इल्म सां आहे असांजो चाह त सकाफ़त सां आहे असांजो साह। तॾहिं वेंजे तिनजे जेके खिली खिकारिन पाए भाकुर भाई पीअ जो वेझो विहारिन। सहंदो केर मयान वो यार, सहंदो केर मयान, सहंदो केर मयान वो यार, सहंदो केर मयान। सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो, धरतीअ ते सिर केर न ॾींदो, सहंदो केर मयान। जीअं त सिंध टीवी नेटवर्क जे सकाफ़ती सॾ ते गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल हाजी फतेहमंद ओस्तो शिकारपुर में अॼु सकाफ़ती तक़रीब थी गुज़री, जंहिंमें शागिर्दनि जेको आहे त सुस्ती न महिनत ॻाल्हियुनि अमल जे उनवान हेठि टेबलोस पेश करे सकाफ़ती रंगनि खे सूंहं बख़्शी। जॾहिं त उस्तादनि जो इहो चवणु हो त जेका सकाफ़ती जेको सिंध टीवी नेटवर्क जे तरफ़ां नारो ॾिनो वियो आहे उहो सिंधी क़ौम जे जाॻाइण जे लाइ हिकु अहम किरदारु अदा कंदो। कैमरामैन रफ़ीक़ सुमरो सां गॾु सारंग बप्पड़, सिंध टीवी न्यूज़, शिकारपुर।